वेलकम बैक नाज़रीन। असीं मौजूद आहियूं सिंध जी नाले वारी शख्सियत, अज़ीम शख्सियत मोहतरम जनाब अता मोहम्मद बुमरो साहब। बुमरो साहब, साईं जीएम सैद सां कहिड़े दौर में वेझड़ाए? साईं ॻाल्हि इहा थी त उहो ज़मानो हुयो 1968 जो या थोरो घटि वधि। पोइ आउं साईं सां 17 जनवरी ते जेको आहे वियासीं सन, ऐं उन ज़माने में मां सम्झां थो त उते असां एके बरोहीअ खे बि ॾिठोसीं ऐं शेख अयाज़ खे बि उते ॾिठोसीं ऐं ॿिया बि के तो पखीअड़ो हूंदो साईं जे हिन ज़माने में हूंदो, उनजो नालो पखीअड़ो हूंदो त लिखियलु हूंदोसि पखीअड़ो। उहो बि असां उते ॾिठोसीं ऐं उतां खां जेको आहे सो 1968 खां साईं सां जेको आहे सो मुलाक़ातूं रहियूं साईं सां। पर उन खां अॻु में मुंहिंजा इहे जेके रिसाला हुआ से निकिरी चुका हुआ। सही। हा, पर ईअं बि कोन आहे था। पर मां 1967 में पहिरियों माण्हू आहियां ख़ैरपुर जो, पहिरियनि माण्हुनि मां आहियां जो आउं पीपुल्स पार्टी में बि शरीक हुयुसि। आउं गब्बट तारीख़ जो चेयरमैन हुयुसि। उन ज़माने में गडेजीअ जो गुलाम रसूल सिद्दीकी, हा 1967 हा उन वक़्तु अञा हा 67 या 68 पर हुई ईअं। हा 67 या 68 उन वक़्तु भुट्टो साहब जेको आहे सो जंग लॻी हुई न, शिमला कॉन्फ्रेंस उन में इख़्तिलाफ़ था अयूब जा ऐं भुट्टे जा, हा त उते शायदि रिज़ाइन ॾेई हो या कुझु करे चुको हो, सम्झा नी अदा। ऐं जेका थी त उन में जेको आहे सो चेयरमैन जेको सो गुलाम रसूल सिद्दीकी हुयो ऐं जनरल सेक्रेटरी पंहिंजो हादी बश लाड़क हुयो ऐं गंबड़ जो चेयरमैन आउं ऐं ॿिया कोन हा, को क़ाइम अली शाह कोन हो। ऐं जॾहिं जेका रसूल बश अमीर जे बंगुल में पहिरीं कॉन्फ्रेंस ते पीपुल्स पार्टी जे रही सदारत कई ऐं पंहिंजो कटपर साहिबु लाड़काणे वारो कार्रवाई हलाई, उन में असां 3 ॼणनि जेको आहे सो ख़ैरपुर जी नुमाइंदगी कई, पंहिंजो सिद्दीकी साहिबु, लाड़क साहिबु ऐं मां। उन ज़माने जी ॻाल्हि आहे। पर पोइ जॾहिं भुट्टे साहिबु यूनिवर्सिटी में बयानु ॾिनो हो त असां सम्झी वियासीं त हीउ पूरो पंजाब आहे, तंहिंजे करे मां जेको आहे सो अलहदे थी वियुसि। इहो ज़माने जो अलहदे थियो। हींअर असांखे पीपुल्स पार्टी जो नालो बि कोन थो वञे। उन बयान खां पोइ जेको यूनिवर्सिटी में भुट्टे साहिबु बयानु ॾिनो हो, थी सघे थो त उहो किन दोस्तनि खे यादि हुजे या अख़बार में ॾिसी सघनि था। उन खां मूंखे अहसासु थियो त भुट्टो साहिबु असांजो कोन्हे, भुट्टो साहिबु जेको आहे सो ॿिनि माण्हुनि जी नुमाइंदगी पियो करे। पोइ असां अलॻि थी वियासीं। पोइ असां जीअं सैद सां मुंहिंजो वास्तो रहियो, तमामु घणो रहियो, आख़िरी वक़्त ताईं रहियो। ऐं साईं ख़त बि लिखंदो हो, असां बि जेको आहे साईं ॾे ख़त लिखंदा हुआसीं। उहे के मौजूदु आहिनि, के वरी तिॾियूं टुके वयूं पंहिंजे नादानीअ सबबु। ऐं इहे ॻाल्हियूं जेको 1900 वफ़ात ताईं 1994 में साईं वफ़ात कई त असां उन सां गॾु हुआसीं, साईं सां उन वक़्त ताईं गॾु हुआसीं। ऐं उन वक़्त खां वठी सिंध जे लाइ उहो ई तसवुरु रखूं था जेको साईं जो तसवुरु हुयो। सिंध के ॿिया मोहक़िक़ अदीब दानिश्वर त पंहिंजनि लफ़्ज़नि जी ख़ूबसूरती सां पेश कंदा आहिनि। अता मोहम्मद बुमरो सिंध खे, सिंध वासियुनि खे कीअं ॾिसंदो आहे? अदा ॻाल्हि इहा आहे, सिंध जिते असीं वेठा आहियूं, मां इब्तिदाई ॻाल्हि थो कयां जियोलॉजिकल पीरियड जी, हिते ब्लैक सी हो, ब्लैक सी जंहिंखे जियोलॉजी वारा टेथिस समुंड करे छॾींदा, टेथस। इहो 3.5 करोड़ साल जी ॻाल्हि आहे। स्टेफन हॉकिंस जी वरी ॿियो तसवुरु आहे त इहो 60 करोड़ साल आहे। पर असां जियोलॉजिकली जेको पढ़ियो आहे उन मुताबिक़ ही हिते जेको आहे सो ब्लैक सी हो जिते असीं वेठा आहियूं।
जंहिंखे असीं सिंधु सॾियूं था, जंहिंखे असीं सिंधु देश वेदनि में सॾियो वियो आहे। थियो छा त इंडियन प्लेट, जियोलॉजिकल प्लेट ऐं नॉर्दर्न प्लेट पाण में गॾियूं, धरतीअ जी प्लेट्स जेके थींदियूं आहिनि, पर्छ जंहिंखे असीं चऊं था धरती जा, पाण में मिलिया। अंदरूं जेको अणॼावल मादो हो धोरे वांगुरु ॿाहिरि निकिरी पियो। कराकुरम बि ठही आयो, हिमालय बि ठही आयो, वग़ैरह वग़ैरह ठही आयो। जॾहिं मथे थिया त उते बर्फ़बारी शुरू थी। त इब्तिदा में जंहिंजूं ॿ दरिया उतां निकिता, हिकिड़ो सिंधु ऐं ॿियो गंगा। उन में सिमिलियरिटी जे करे चवंदा आहिनि त हुननि जी जेका कैचमेंट एरिया आहे बिल्कुलु वेझी, यानी अंधी बुलहण जेका अॼु बि सिंधु दरिया में मौजूदु आहे, अंधी बुलहण वरी गंगा दरिया में मौजूदु आहे, ॿी दुनिया में किथे बि कान्हे। ॿिया बि के एक्वेटिक एनिमल्स आहिनि, पाणीअ जा बि जानवर जेके सिर्फ़ु सिंधु ऐं गंगा में मिलंदा, ॿी दुनिया जे किथे बि कंहिं बि दरिया में मौजूदु कोन। उन सम्झ में ईअं अचे थो त हुननि जो कंहिं ज़माने में करोड़े साल अॻु हुनजी कैचमेंट एरिया हिकिड़ी, उनखां पोइ कैलाश जबल मथे थो निकिरी अचे। इहे सिलसिला अॼु पैदा था थियनि पिया, ॿाहिरि निकिरनि था। इहे जेके इग्नियस रॉक्स आहिनि, इहे आम सेडिमेंटरी रॉक्स न आहिनि, इग्नियस रॉक्स आहिनि। ऐं उहे जेको आहे सो आस्ते मथे थिया, बर्फ़बारी शुरू थी, दरिया जा वहकुड़ा शुरू थिया, उनखां पोइ सिंधु वहणु शुरू थियो। सतलज, बयास, चनाब, रावी, झेलम, ॿिया बि केतिरा दरिया, केतिरा सिलसिला अॻिते आया। हुन पासे खां वरी हाकुड़ या सरस्वती थी, जंहिंमें जमुना बि असांजो दरिया आहे सिंधुअ जो, इहो सिंध जो दरिया जमुना। ऐं चितांग हो, घाघर हो, इहे वॾा दरिया हुआ पंहिंजे दौर जा। जंहिंसां जमुना अची गॾिबो, उहो समूरो गॾियल पाणी भटनेर खां फिरी मौजूदु दौर जे वेस्ट पाकिस्तान जे हदनि में शामिलु थींदो हो, जॾहिं दाख़िलु थींदो हो त उन सां गॾु सतलज ऐं बयास जो गॾियल पाणी कॾहिं जुदा जुदा पाणी अची हिननि सां मिलंदा हुआ। कॾहिं हुननि खे हरियारी जे नाले सां सॾिबो, कॾहिं हुनखे नीली दरिया जे नाले सां सॾिबो, गॾियल वाकुर खे, ॿिन्ही जे गॾियल वाकुर खे। ऐं पोइ उहो जेको आहे सो अची दोशाब वटि, यानी वॾी ढंढ ठाहींदो, जंहिंजी 120 मील जेका आहे सा हुनजी एराज़ी आहे। ब्रेक जो टाइम आहे नाज़रीन। अता मोहम्मद बुमरो सिंध जी अज़ीम शख़्सियत सां ॻाल्हि ॿोल जारी आहे, हुनजे बचपन बाबति, हुनजी पंहिंजी कहाणी, पंहिंजी ज़बानी। तव्हां सां गॾु रहिजो।